गड़ीखेरे में गोठाणन पारा पुलिस जे ज़्यादतियुनि खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उमराणी बिरादरी जे नौजवान हुसैन अली उमराणी साहिफ़ियन अॾो दाईंदे चयो त गड़ीखेरो पुलिस असांखे केस तां हथ खणण लाइ दबाव विझी रही आहे ऐं केस तां हथ न खणण जी सूरत में संगीन केसनि खे मुंहुं ॾियण लाइ धमकाए रही आहे। एतिराज़ इन जे लाइ असां हाई कोर्ट जो केस थियल आहे गड़ीखेरे जे SHO जे मथां, जेको असां चोथों ॾींहुं आहे अॼु। DSP को बि एक्शन न कयो आहे, कंहिं जवाबदार खे अॼु गिरफ़्तार न कयईं, न SHO खे, न 5 प्राइवेट जवाबदार आहिनि। उहे 4 चक्कर मां वियोमांसि उते ऑफिस में, मूंखे दिलासा थो ॾिए ऐं धमकियूं, SHO मूंखे धमकियूं बि थो ॾिए ऐं चए मां तोखे गिरफ़्तार कंदुमि, कूड़ा केस कंदुमि ऐं मथां। गोठाणन SSP जेकबाद खां मुतालबो कयो त इंक्वायरी कराए गुम कयल चौपायो माल वापस करायो वञे ऐं केस तां हथ खणण लाइ धमकाईंदड़ एहलकारनि खिलाफ कार्रवाई कई वञे। होॾां SHO गड़ीखेरो रफ़ीक अहमद खेड़ो मौक़िफ़ ॾींदे चयो त मुंहिंजे खिलाफ साज़िश थी रही आहे। मूं कंहिंजो माल नाहे खयो ऐं न ई केस तां हथ खणण लाइ कंहिंखे धमकायो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।